अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उनड़ काजी अहमद मां खबर शामिल कयूं था। मोबजुणू जी साबका MPA सैयद फसी शाह 1 साल बाद बिन मासूम भेनरनि ऐं मुबीन चांडियो जे क़त्ल जी ताज़ियत करण लाइ काजी अहमद लॻ ॻोठ अमीर बख्श चांडियो में गाॾियुनि जे काफ़िले सां पहुतो ऐं फोतियुनि जे वारसनि मोहम्मद लाइक चांडियो ऐं मोहम्मद लुकमान चांडियो सां ताज़ियत कई ऐं अफ़सोस पिणु कयो। बाद में हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे इंतहाई दुख पहुतो आहे। हिननि जे खूननि जा जवाबदार पुलिस गिरफ़्तार करे हिननि सां इंसाफ़ करे साणस गॾु मोहम्मद अली शाह, आफ्ताब मेमुन, सेठ ज़फर ज़रदारी, अहमद बख्श चांडियो, दरिया खान चांडियो, SHO शहनशाह, लाल बख्श चांडियो, जुल्फ़कार चांडियो, खान साहब चांडियो, तालिब चांडियो, अब्दुल हमीद डायरी, अब्दुल करीम डायरी, अला बख्श चांडियो, असदुल्लाह चांडियो, वली मोहम्मद जोणू, चनेसर खोखर, बादल खोखर, तालिब ज़रदारी पिणु गॾु हुआ। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।